घोटकी खंड डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक घोटकी जे नौजवान ऐं नारीअ जे प्यार जे परणे वारो मामलो पुलिस नौजवान जे वारसनि खिलाफ ऋण बारे जवाबदार पारां 12 सालनि जी छोकिरीअ खे मथे में धक्को हणी असांखे पुलिस खां हिरासा करे रहिया आहिनि। प्रेमी जोड़े जो एहतजाज, इंसाफ़ जो अपीलूं। ख़बर मूजिब त घोटकी वासिड़ नारी ज़हरा सुमरो मेहताब अली भुट्टो सां सखर जी सेशन कोर्ट में प्यार जो परणो कयो हो। नारी ज़हरा सुमरो पारां नौजवान मेहताब भुट्टो सां प्यार जो परणो करण बैदि नारी जे वारसनि जे चुच ते आदिलपुर पुलिस घोटकी नौजवान जे वारसनि खिलाफ ऋण बारे ॾिनो आहे। पुलिस जे अहिड़े अमल खिलाफ प्रेमी जोड़े नारी ज़हरा सुमरो ऐं नौजवान मेहताब भुट्टो पारां एहतजाज कयो वियो आहे। उन मौके ते नारी ज़हरा सुमरो साफ़ इन अॻियां दाहींदे चयो त मूं पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां मेहताब भुट्टो सां प्यार जो परणो कयो आहे। पुलिस नाहक मेहताब जे वारसनि खे तंग करे रही आहे। गुज़िरियल राति घर ते चढ़ाई करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जी अपील कई आहे। जोड़े जो चवणु हो त बासर वॾेरो मोहम्मद इस्माइल धोंध ऐं ॿियनि जे चुर्च ते पुलिस असां सां ज़ुल्म करे रही आहे। असां IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़